ANP कराची के ॾखण ज़िले की सीटन ते MQM की हिमायत जो ऐलान किया है। MQM पाकिस्तान के वफ़द ANP अगवानन से मुलाकात कई। वफ़द में डॉक्टर अरशद, इफ्तिखार कायमखानी ऐं ॿिया शामिल आहिनि। ANP पारां हाजी हनीफ शाह, इसाक स्वाती ऐं ॿियनि मुलाकात में शिरकत कई। ANP NA 240 ऐं NA 241 ते MQM की हिमायत जो ऐलान किया। अगवानन जो चवणु आहे त PS 108, PS 109 ऐं PS 110 ते भी असांजा उम्मीदवार हथ खणंदा। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं त ANP कराची के ॾखण ज़िले की सीटन ते MQM की हिमायत जो ऐलान किया है। MQM पाकिस्तान के वफ़द ANP अगवानन से मुलाकात कई। वफ़द में डॉक्टर अरशद, इफ्तिखार कायमखानी ऐं ॿिया शामिल आहिनि। ANP पारां हाजी हनीफ शाह, इसाक स्वाती ऐं ॿियनि मुलाकात में शिरकत कई। ANP NA 240 ऐं NA 241 ते MQM की हिमायत जो ऐलान किया। अगवानन जो चवणु आहे त PS 108, PS 109 ऐं PS 110 ते भी असांजा उम्मीदवार हथ खणंदा। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। ANP कराची के ॾखण ज़िले की सीटन ते MQM की हिमायत जो ऐलान किया है।